जमाल साहब चैलेंज कबूल कयो चैलेंज कबूल करे मैक्सिमम साहब जमाल साहब ॿुधायो आहे चौथी मोटे सुभाणे बिल्कुलु मां मल घुरायां थो पर पंहिंजा पेर पटा कजाए ताड़ी लॻे अदवरिया पहलवान कुर्बानी होती बोलो पहलवान मोहम्मद अमीन खेबो मलहबेरी 1000 जो इनामा मोहतरम हाजी मोहम्मद साहब ऐं फकीर आउटी सलमान साहब जो अदवरिया बिन्हीं जो 5500 रुपया इनामा इन्हें कोई मिलंदे भई पंहिंजे जाइ ते छाती परे गोॾा परे जंहिंखां ते होती बोली जारी होती बोली मथे वॼो खेबो वधी वियो हथ धरा थी विया साईं दादर फकी लुंड मूं ॾे 200 इनाम मोकिलियो आउं थोराईंदो आहियां जिन मुंहिंजो कदुरु कयो हद वधी विया दब जो लॻे दब जो लॻे हाणे पहलवान होती मथे मथे वॼो आहे होती बोलो भागवा होती बोलो भागवा होती बोलो भागवा होती बोलो भागवा चौकी रोड दिया मुकाबलो पहलवान जो रोड चौकी दिया होती बोलो मथे होती बोलो वारो कयो खेबो बचियो वरी होती बोलो जासवा खेबो भागवा गाड़ी कोशिश खेबो बचियो खेबे वारो कयो होती बोलो बचियो हजारों खेबे जो ताड़ी होती बोलो पहलवान अमीन खेबो मलहबेरी कोई बंदे 1000 रुपया इनामा पहलवान खेबे होती बोलो भागवा बचियो होती बोलो होती बोलो छोड़ो और यार आप लोग ये बिजवारे में बन जा रहा होती बोले खेबे मथे बटवा खेबो होती बोलो मलहबेरी मुकाबला जारी है और जा रहा होती बोलो वाह होती बोला ताड़ी लगे खून जो थोरो करे छॾियो खेबे खे जे हा मल्हाणे सां अलाए छा थिया अचे न जुई